छोरा हेॾे पिणे के ॿुधाए छॾजांइ त मां वञा थी बेनज़ीर वारा पैसा खणण। अचे तो उनखे चइजांइ मानी अंदर पई अथसि पाणे खणी खाए। मूंखे बि 10 रुपया ॾेई वञ न। हा मुआ बेनज़ीर वारा पैसा खणी आ, मुंहिंजे बच्चे लाइ पैसा खोड़, पिणे के मानी ॾेई छॾजांइ। छोरा माने केॾां वई आ? मूंखे ख़बर कोन्हे। उथी पाणी थी प्यार। मूंखे ख़बर कोन्हे, निभागी घर में ही कोन थी वे। पानी भी कोन भरिया। पाणी भी कोन्हे, इन चंड्री मां त लो थी वियसि, ढिलो भी कोन भरी घर जो। वही त अलाए केॾां आहे निभागी। हाय साह थो वञे मुंहिंजो साह। हाय छोकरा हिकिड़ो कम तो कर, हे वठ 10 वठ, वञी कैल्सी त वठी आ पियो को। हाँ के छंडो लगे, वञ छोकरा जल्दी वञ। रन केॾां वई हुई? ऐं मस छाती साह तो कढी पुछ केॾां वञी, वॾो मोत भर वरी थी आयो केॾां वञे। अरे निभागी आऊं तुंहिंजो मुड़ुस आहियां, हेतिरो मुंहिंजो हक़ कोन्हे आऊं तोखां पुछां त केॾां वई हुई? साह न वञई, वईसि बेनज़ीर वारा पैसा खणण नसरी सां गॾु। हा त पोइ मूंखां पुछा कई तो? तोखां पुछा कयां, मूंखां पुछ आऊं घर कीअं पहुती आहियां। आऊं वैसे नसरी सां गॾु बेनज़ीर वारा पैसा खणण। हुते जो आऊं वैसे ढोलू कोन्हे, पंहिंजे पाण खे साफ़ ई तो सम्झे। उते आयो न डिवाइस वारनि जा वीडिया पियो भरे, चए आऊं साफ़ ई आहियां, ही ॾिसो पैसा पिया कटौती कर। ऐं मुआ तुंहिंजे घरां था वञनि जा, असांखे शाबत आहे वीचारा पैसा ॾियनि था, इहे वरी पंहिंजे पाण खे जेके साफ़ ई थी अची था उते वीडिया भरनि न। अहिड़ी मूंखे बाह पई चढ़े, आऊं चयो क़ुर पुॼंदव, असां न्याणियुनि खे था तव्हां मारियो हरू भरो, वरी असां वञूं शदादपुर, असांजे हिते घर वेठे पैसा मिलनि था। पोइ शाबत आहे वीचारे आबिद खे मूंखे पासे में वठी मूंखे कमरे में वठी वियो। अरे निभागी कमरे में तोखे छाला वठी वियो? आई बुआ मूंखे चई मासी हेॾां पासे ते अच कमरे में, तूं पंहिंजो कार्ड मूंखे ॾे, तूं भली वञ घर, आऊं तुंहिंजा पैसा कढाए तोखे मोकिले छॾींदुसि। कार्ड मूंखां वरितई त आऊं वञा पहुतसी कोन त वई वाट ते मूंखे मिली वियो घटी ते, मूंखे अची वीचारे पैसा ॾिना। मूंखे चई मासी मुंहिंजा पैसा मोकिले छॾजांइ। पोइ ही हाणे ही वठ, ही 1000 रुपया तूं रख, नशो पतो कजांइ, होटल ते डाड़ू हणजांइ, हे 1000 हुनखे ॾिजांइ। मुआ साह थो वञे, बाक़ी 8000 बचा न, 8000 बचा न। गुलाब कोन्हे दुकान वारो खंडो बीठोसि यको, इन खे सौदे जा पैसा ॾेई आयमि। हुनखे 500 ॾियूं, 1500 आऊं रखां? हाणे हिते बेईमानी करनी भागा, हुकुमरान त बेईमानी कनि, अहां बेईमानी कयो। ना ॿुधेर न कावड़ न कर, अगर बेनज़ीर जी किस्त अची वञे न पोइ मूंखां पुछ ई न कर, भले हली वञ खणण, मसलो ई कोन्हे।